नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के औलाद जे तौर पर टे पुत्र अता फरमाया। टे पुत्र नबी करीम जा ऐं चार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहजादियों आहिनि। हजरत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बचड़ा हजरत सैयदना अब्दुल्ला मुझे महबूब पाक जो बच्चो वा हजरत सैयदना कासिम रदी अल्लाह तआला अन्हु मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचड़ो वा ऐं हजरत सैयदना इब्राहीम रदी अल्लाह तआला अन्हु मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बच्चो वा ऐं धीअन में न्याणिन में हजरत सैयदा तैयबा अम्मा रुकया मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणिया। हजरत सैयदा उम्मे कुलसूम मुझे महबूब जी न्याणिया ऐं हजरत सैयदा ज़ैनब मुझे मुस्तफा करीम जी न्याणी आहे ऐं नबी पाक जी सब खां प्यारी न्याणी हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातूने जन्नत मुझे महबूब करीम जी शहजादे आहे। पर अल्लाह जो शान महबूबन करीमन जो जेके शहजादियों जेके धियूं हुयूं उन्होंने जवानी मारी उन्होंने जो शादियों जो उन्होंने जी औलाद जिया। पर महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके पुत्र हुया ओवे बचपन में वफात करे वया। हजरत अब्दुल्ला दुनिया में पर्दो फरमाए वयो। हजरत कासिम भी अल्लाह के प्यारो चे वयो। हजरत इब्राहीम भी रब करीम खुराए वरतोवा। जदे ये मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तईश दादा दुनिया छड़े वया त अल्लाह जा महबूब करीम त खमसुदा छिया थिया। पर जेके मुनाफिक हा जेके काफर हा ओवे मुख्तलिफ गालियों कंदा रया चमदा रया त मुसलमानन जो नबी माज़ल्ला अबतर चे वयो। मुसलमानन जो नबी अबतर चे वयो। अबतर अरबिया जो लफ्ज़ा अबतर उनके चबो जे जो खानदान पुठियां न हले जे जी पीढ़ी पुश्त पुठियां न हले उनके अरबी वारा अबतर सदीदा आहिनि। मुंहिंजा दोस्त अहिड़े क़िस्म जो ॻाल्हियूं जॾहिं तुंहिंजे मुंहिंजे महबूब पाक जे कननि मुबारकनि ताईं पहुतियूं अल्लाह जा महबूब करीम लुखारा चा हिकु तरफ़ पाक मुंहिंजा बच्चा वापसि वठी वरता ऐं ॿियो वरी ये दुश्मन मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ऐं बज़ाहिर उहे सही पिया चवनि त इंसान जो जेको हसब नसब हलंदो वा उहो पुट मझारा हलंदो वा। जॾहिं मुंहिंजा पुट ई न रहिया त मुंहिंजो नसब अॻियां कीअं हलंदो मुंहिंजो खानदान पीढ़ी पुश्त अॻियां कीअं हलंदे। इहे ॻाल्हियूं सोचे करे रहमत वारे नबीअ जे अखियुनि मुबारकनि में लुढ़क अची विया। हज़रत जिब्रील अमीन हीअ कलिमात खणी अल्लाह जे महबूब जे दरबार में हाज़िर चवा। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह रब तो फरमाए इन्ना आतैना कल कौसर। ऐ मुझा प्यारा महबूब तू दिलगीर नचे तू गमज़ुदा नची मां रब पाक अवां खे तमाम घणी औलाद ॾिनी आहे। मुझे महबूब फरमायो जिब्रील अल्लाह पाक जो फरमान सचो आहे उनमें शक न है। पर औलाद जो सिलसिलो हलंदो आहे पुट हर मुझा पुट त रहिया ई औलाद कीअं हलंदो। जिब्रील अमीन अर्ज़ कयो मुझा प्यारा हबीबा
यो कानूना दस्तूरा अल खासतु माला यूजद फी गैरिही हबीब खासो उनके चबवा जिको फर्द वाहिद में पातो वने गैर में न पातो वने मुझा महबूबा यो रब पाक नबी ऐं उम्मतीअ में फर्क रखियो वा नबी ऐं आम इंसान में फर्क रखियो वा नबी ऐं इमाम अल अंबिया में इहो फर्क रखियो वा जो आम नबी जो हसब नसब आम इंसान जो हसब नसब उन जे पुट मचारा हलंदो ऐ मुझा रहमत वारा मुस्तफा इहो तुंहिंजो खासो ऐं एज़ाज़ा जो मां रब करीम के अमा जो खानदान अमा जे पाक न्याणी जन्नत जे मालिकानी हज़रत अम्मा सैयदा खातून जन्नत मां हलाइणो आहे। रब फरमाए मुझा मुस्तफा यो आम इंसान है तो महबूब में फर्क आ जो आम इंसान जो हसब नसब हलंदो पुट मां ऐं तो महबूब जो हसब नसब हलंदो अवां जी पाक न्याणी जेके मां इहो एज़ाज़ ॾिनो आ त नबी के लाडली बेटी रानी भले के मां शहीदों के नबी की लाडली बेटी रानी भले के मां शहीदों की जहां जलवा नबूवत का विलायत का शहादत का मकाम निहार मर्तबा निहार अम्मा खातून जन्नत के अल्लाह पाक केडन एज़ाज़न सा नवाज़ियो वा नबी पाक नबिया अम्मा खातून जन्नत जे घर में आ अलीउल मुर्तदा वलिन जो सरदार त अम्मा खातून जन्नत जे घर में आ हसनैन करीमैन शहीदन जा अगवान आहिन उहे अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा तो ज़हरा जा बचड़ा ऐं सैयदा जी औलादा त मुंहिंजा दोस्त चवणो पवंदो नबूवत भी अम्मा खातून जन्नत वटा मुंहिंजा दोस्त विलायत भी अम्मा खातून जन्नत वटा ऐं शहादत भी रब पाक अम्मा खातून जन्नत जे हिस्से में रखे आए दुनिया ऐं आखिरत जा तमाम वडा मुमताज मकाम ऐं मर्तबा उहे सभई रब पाक तुझे मुझे महबूब करीम जे पाक न्याणीअ खे अता कया आहिन। वॾा जेके एज़ाज़ आहिनि उहे अम्मा खातून जन्नत खे ऐं पाण मुझे मुस्तफा करीम जी उहा लाडली शहज़ादी आ जो मुझा दोस्त अल्लामा इमाम नस्वी रहमतुल्लाह अलैह मरजुल बहरैन जे तफसीर में लिखियो वा जने हजरत आदम अलैहिस्सलातो सलाम ऐं अम्मा हवा जे पाण में शादी थिया रब पाक जिब्रील के हुक्म फरमायो जिब्रील अमीन उन महलन मां हिकड़े आलीशान महल में हजरत आदम अलैहिस्सलातो सलाम दाखिल जा अंदर जो ॾिसन सुभान अल्लाह हिकड़ो तख्त लगो पियो वा ऐं उन तख्त ते हिक शहज़ादी वेठी आ ऐं उन जे चेहरे मुबारक मां भी नूर पियो छिलके उन जे मथे मुबारक खां नूर जी लाइटा उन जे साॼे पासे नूर जी लाइटा ऐं उन जे खाॿे पासे भी नूर जी लाइटा हज़रत आदम अलैहिस्सलातो सलाम रब पाक के
अर्ज कयो मुझा मौला ये शहजादी केरा रब पाक फरमायो मुझा प्यारा नबी आदम अलैहिस्सलाम ये नबी आखिर ज़मान जे शहजादे हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा है। अम्मा खातून जन्नता चेहरे मुबारक में जिको नूरा वो संदस वालिद मोहतरम जो नूरा मथे मुबारक खां जेको नूर जी लाइटा ओवा संदस घोट हजरत अली मुर्तदा शेर खुदा जो नूरा ऐ साजे पासे जेको नूरा वो हजरत इमाम हसन जो नूरा खाबे पासे जेको नूरा वो हजरत इमाम हुसैन जो नूरा ऐ मुझा प्यारा नबी आदम अलैहिस्सलाम इंसान जो हसब नसब पुट मचारा हलायो विदो पर रब पाक के पंजे महबूब मोहम्मद जो हसब नसब इन पाक न्याणी सैयदाए कायनात अम्मा खातून जन्नत मां हलाइणो आहे। एदे एजाज़ जी मालिका एदे मकाम जी मालिका मुझे महबूब करीम जी पाक न्याणी सैयद कायनात रवायतन में इंदो आ एक मर्तबा हजरत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु पंजे घर में पहुता पर साईं देर सा आया लेट अची पहुता। अम्मा खातून जन्नत फरमायो सोना अली अज लेट छा आयो गाल छाए अर्ज कयाई ऐ मुझे महबूब जी निशानी अज मदीने वाले मीर खिताब पे फरमायो तकरीर पे फरमाए अल्लाह अल्लाह अज महबूबन करीमन एड़ियों त हिकमत आमोज गालियों बुधायो एड़ियों राज़न न्याज़न जो गालियों बुधायो जो दिल पे चयो हबीब तकरीर कंदो रहे असा बुधंदा रहो महबूब खिताब कंदो रहे असा समात कंदा रहो। अम्मा खातून जन्नत फरमायो सोना अली उन महबूब पाक जे खिताब मंझाना चंद लफ्ज़ मुखे भी बुधा मुखे भी उन ते इत्तला फरमायो अवा ज़ाहिरा कुछ याद कयो होंदो हजरत अली मुर्तदा फरमायो सैयदा महबूबल करीमन जो हिकमत आवेज खिताब हो पर उनन मंजारा हिकड़ी गाल ही भी हुए जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जदे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जदे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जी धीअ जी शादी थिया ऐं पो हजरत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे धीअ के जहज़ जे तौर पर राज जे तौर पर जेकी भी दुनिया जो नेमतूं ॾिनियूं हुयूं उहे सभु पंहिंजी जा पर सुलेमान अलैहिस्सलाम शादीअ जे मौके ते पंहिंजे धीअ के जेका जुती ॾिनी हुई चप्पल ॾिनी हुई उहा बि एॾी क़ीमती हुई जंहिंजे मथां हीरा मोती जवाहिर लॻल हा। दुनिया जा वॾा वॾा वापारी वॾा वॾा ताजिर वॾा वॾा पैसे वारा बिज़नेसमैन उन जुतीअ मुबारक के ॾिसी करे सभिनी जा वात फाटी पिया ॾंदे आङिरियूं अची वयूं ऐं हर को चवण लॻो त हेॾो वॾो ॾाज अल्लाह जे नबीअ पंहिंजे शहज़ादीअ खे अता कयो आहे। सैयदा महबूबन फरमायो दुनिया हैरान थी वई ॿियूं जेके नेमतूं मिलियूं उहे पंहिंजी राजा जेका जुती जेका नालैन जेका चप्पल मुबारक ॾिनी हुई
वो पे एडी कीमती ऐं नायाब हुई जो वॾा वॾा पैसे वारनि माण्हुनि जा बि वात फाटी विया हल हेॾी महांगी चप्पल हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु ये गाल जो कया अम्मा खातून जन्नत सुभान अल्लाह त फरमायो वा अली साईं बिस्तरे ते आरामे जा अम्मा साईं रब पाक के अर्ज कयो मुझा मौला अली उल मुर्तज़ा बि इंसान बशरा मता उन जे ज़हन में इहो सवाल पैदा थे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे धीअ खे शादीअ जे मौके ते जेको जहेज़ ॾिनो ॾाज ॾिनो उहो केॾो क़ीमती आहे जेके ॾिसी करे दुनिया वारा हैरान छा पर मुंहिंजे घर में त इमामुल अंबिया जे शहज़ादे रसूल दो जहां जे न्याणी आए उन जो डेज तमाम जहेज़ तमाम मुख्तसरा छोड़ो वा ऐं घट में घट आए हुअण त ईअं खपे जो नबी पाक जी शहज़ादी जो जहेज़ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी धीअ खां ज़्यादा हुअण घुर्जे ऐं मुंहिंजा मौला हाणे अली उल मुर्तज़ा आराम में आ जेके तो खातून जन्नत के मकाम ऐं मर्तबा ॾिना आहिनि उन्हनि एज़ाज़ात के उन्हनि मकामात के मुंहिंजे घोट अली उल मुर्तज़ा जे मथां ज़ाहिर फरमा मुंहिंजे घोट अली साईं के मुझा जेके मकाम ऐं मर्तबा आहिनि उन्हनि खां मुतनब्बे ऐं आगाह फरमा प्यारा मुसलमान भाइरो अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु सुतो ख्वाब में हज़रत मौला अली मुश्किल कुशा ॾिठो जन्नत जो दौरो कयो जन्नत जो नज़ारो कयो हज़रत अली साईं ॾिठो जन्नत में हिकिड़ो तख्त विछायो पियो उन तख्त ते हिकिड़ी शहज़ादी वेठी जंहिंजी ख़िदमत में 70,000 जन्नत जूं हूरूं आहिनि ऐं उन जे साॼे पासे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो हिकिड़ी शहज़ादी बीठी जेका हवा जी झिल हणी रही जेका उन तख्त वारी शहज़ादीअ खे पखे सां हवा ॾेई रही आहे ऐं उन जे खाॿे पासे जन्नत जे हूरनि जी सरदार हूर बीठी हज़रत अली उल मुर्तज़ा जो अंदर आया साईं पुछा कई हीअ शहज़ादी तख्त ते केरा खाॿे पासे केरा साॼे पासे केरा ॿुधायो वियो अली उल मुर्तज़ा जेका खाॿे पासे इहा जन्नत जे हूरनि जी सरदार आहे जेका तख्त ते वेठी इहा मदीने वारे मीर जी पाक न्याणी जन्नत जी मालिकाणी हज़रत सैयदा अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा आहे ऐं जेका हवा जी झिल लगाए रही इहा सुलेमान अलैहिस्सलाम जी धीअ सुलेमान अलैहिस्सलाम जी न्याणी जंहिंजो जहेज़ जो ॿुधी करे माननि खे ॾते आंगरियूं अची वियूं उहा सुलेमान अलैहिस्सलाम जी न्याणी बि मदीने वारे मीर जे पाक शहज़ादीअ जे दर जी कनीज़ ऐं ग़ुलाम आहे सुलेमान अलैहिस्सलाम जी धीअ बि मदीने वारे मीर जे पाक शहज़ादी जे दर जी ग़ुलाम जेकॾहिं खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा मुंहिंजा दोस्त एॾे मक़ाम वारी अल्लाह पाक जेको उन जे लाइ घोट बनायो
हजरत मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रदी अल्लाह ताला अनु मुझे महबूब पाक जो असहाबे मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुझा प्यारा मुसलमान भाईरो दामादा ऐ मुझे महबूब पाक जे मथा बचन में सब का पेरी पेरी ईमान आन वारो मुझे मुस्तफा जो गुलाम मौला अली मुश्किल कुशा है सबका पेरी अम्मा जे पेट में हजरत अली और मुर्तदा अना मदीने वारे मीर नबुवत जो ऐलान को न कयो वा ओ जहालत जो ज़मानो वा मुझा प्यारा मुसलमान भाईरो ओ कुफ्र वारो ज़मानो वा उन टाइम में भी अल्लाहु अकबर कबीरा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदे पंजे चाचे हजरत अबू तालिब जे घर ईंदा त हजरत अली उल मुर्तदा जी अम्मा हजरत सैयदा फातिमा बिन्त असद हुआ उठी भी करे मुझे महबूब जो इस्तक़बाल कदे हुए नबी पाक का नबूवत ऐलान को महबूब ईंदा न अम्मा फातिमा बिन्ते असद बुर्जे खाने में किचन में मानी भी पचाईंदी ही त महबूब जे अंदर दाखिल थींदा त सैयदा उठी भी कम में होंदे उठी बीहंदे हुई घर में गाल फैले पारे में गाल आई मक्के पाक में गाल आई त फातिमा बिन्त असद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेला उठी बीहंदिया अलाए छा ॾिठो अथई तो मुझा प्यारा मुसलमान भाईरो या कंहिंखे ख़बर कान हुई त महबूबल करीमल जो मकाम छाए छो त नबी पाक अञा नबुवत जो ऐलान कोन कयो हो फातिमा बिन्त असद जो उथिया त उन अरब वारन के इहो मायूब ऐं सुठो न लॻो आहे चयो फातिमा तो गलत थी करी तो के न उठण खपे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो का उम्र में नंढो आहे उनके उठण घुर्जे पूछा जे ला उठे हज़रत फातिमा बिन्त असद चयो मुखे समझाण वारो यो खबर मुखे भी आ तो मुखे न उठण खपजे पर खबर ना है जदे बिन्हीं जहानन जो सरदार मुझे घर ईंदो आ का ताकत होंदी आ जेका मुखे उठण ते मजबूर करे छॾी मां सोची भी आया त न उठा पर खबर ना है छा थींदो आ मां उठे वेंदी आया उन चयो फातिमा ये तुझी वज़ाहत गैर तसली बख्शा गैर माकूला किया तो थी सके जो का ताकत तो के उठारे तो मान नथी उठी अगर या गाला तको फातिमा असी तो जा हाथ में बधो था असी तो जा पैर में बधो था तो के जेल में जंजीर लगाए छनो था कोई खबर पवंदी तो के केर तो उठारे ओ मुझा प्यारा मुसलमान भाईरो जंजीरों लगायो वयो पैरन में रस्सा लगाया वया जेल में भारी जंजीर लगाए हजरत फातिमा बिन्त असद के उन्हें हिकड़े पीलर सा बधी छडियो वा अल्लाह अल्लाह जने महबूबल करीमन जे अचण जो टाइम चोवा जने आमना जा लाल हजरत सैयदा फातिमा बिन्त असद जे अंगन ते आया महबूबल करीमन या अंगन ते पैर रखियो वा हजरत फातिमा बिन्त असद या जो छिरक भरियो वा मुझे महबूब जे इस्तक़बाल जे ला उठे बैठे आ हजरत बिटाई घोट आल
आलम अरवाह मा तर्जमानी कए फरमा लगो नवनियर डह डावणियो पदरा पे तपियास पर जडे सजन ठास तछर कछनायस हिकड़े महबूब जवाया हजरत अम्मा खान सैयदा फातिमा बिनते असद जी नबी करीम दी जो नजर पई इया जो छिड़क भरया संजेरो टुटे वयो मुंजा दोस्तो बुजुर्गो ओवे चेल वारा रसा टुटी वया ओवे डान टुटी वया मुझे महबूब जेला उठी बीठिया ऐ इया पी चवे त मुंजा जान बजल वनवारा वल्लैल सुल्फलवारा मुझा जान बजल वनवारा वल्लैल सुल्फलवारा सद बार बनाए मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा सद बार बनाए मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा करे कायनात बनी ही बनो ऐ रात बनी कुल तुई जे करे कायनात बनी लौला कजे लकबन वारा वल्लैल जुल्फन वारा सद बार वनाए मां सदको मुझा कामिल कुर्बन वारा वो टाइम आयो हजरत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जी विलादत बासादत छिया ऐ उन्हनि ॾिहाड़नि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दोस्त मके पाक में मौजूद कोन हा अल्लाह जा हबीब बार वियल हा कुछ वक्त खां बाद मुंहिंजा महबूब करीम जो मके पाक में आया मुझे हबीब के खबर पया त हजरत अबू तालिब जे घर में एकड़ो कुलन जेड़ो चंड जे चेहरे जे चंड वांगर चमकंदड़ चेहरे वारो बच्चो आयो आहे महबूब पाक आया अम्मा फातिमा बिनत असद जे घर पहुता ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत फातिमा बिनत असद के मुबारक ॾिनी चाची तोखे मुबारक हुजे अल्लाह पाक तोखे पुट अता हजरत फातिमा बिनत असद मुबारक कबूल त कई पर अखिर मां लुड़का भरजे आया लुड़क किरी पया मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चाची रोई छाजे लाची ओ पुटा जहालत जो ज़मानो आ इन में न्याणीअ के ज़हमत समझो वेंदो आ हालांकि न्याणी ज़हमत नाए धीअ रहमत आ मुझे मदीने जे मीर फरमायो त धीअनि मां बेज़ार न थींदा कयो ऐं अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे बाने सां राज़ी थींदो आ उनखे अल्लाह पाक पेरी औलाद में धीअ अता कंदो आहे मुझे हबीब फरमायो पुट अल्लाह जी नेमत पुट चाहे अल्लाह जी नेमत ऐं धीअ अल्लाह जी रहमत ऐं नेमत जो हिसाब थींदो नेमत जो हिसाब थींदो अल्लाह पाक जेके नेमत ॾिनी आ दुनिया ॾिनी दौलत ॾिनी शोहरत ॾिनी उहदो ॾिनो प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक जी ज़ात बरकात जेके जेतिरी भी
जवानी कया उन जो हिसाब थींदो जवानी जो हिसाब थींदो रब फरमाईंदो मूं तोखे जवानी ॾिनी तो कहिड़नि कमनि में गुज़ारे मूं तोखे दुनिया दौलत ॾिनी तो कहिड़नि कमनि में ख़र्च कई मूं तोखे सिहत ऐं चङ भलाई ॾिनी तो पंहिंजी सिहत कहिड़े कमनि में ख़र्च कई ईअं हर नेमत जो हिसाब थींदो पुट बि नेमत पुट जो बि हिसाब थींदो पर मुंहिंजा दोस्त थी रहमत जो हिसाब कोन थींदो मुझे महबूब फरमायो जेके अल्लाह पाक हिक थी दे या बधियों ने उन्हनि जी सुठी तरबियत करे सुठी तालीम दे उन्हनि के सुठो अखलाक सिखारे जेको माण्हू पंहिंजे धीअ जो सुठी जाइ ते रिश्तो कंदो आहे ऐं उहो क़यामत जे ॾियारे मां मदीने वारे मीर सां जन्नत में ईअं गॾु हूंदो जीअं हीअ हथ जो ब आङिरियूं गॾु आहिनि अल्लाह पाक उनखे धीअ ॾिनी न्याणी ॾिनी उनजी सुठी तरबियत कई ख़ुशि थियो रब जी रज़ा ते सुठी तरबियत सुठी तालीम ऐं सुठी जाइ ते पंहिंजी धीअ जो हुन रिश्तो करायो ईअं न त जेको चरियो करियो मुल्लो मवाली मिले उनजे मथे में धीअ हणी छॾिजे न जीअं तुंहिंजे पुट खे तूं इख़्तियार ॾींदो मां पुट खां रज़ा ऐं मशवरो कंदो मां त हुकुम इहो आहे त पंहिंजी धीअ खां बि जॾहिं रिश्तो कराई त उन सां मशवरो कंदो ऐं ज़बरदस्ती जेके माण्हू पंहिंजा फ़ैसिला पंहिंजी धीअनि ते मुसलत कनि था इहो नबी पाक जे शरीयत जे ख़िलाफ़ आहे क़यामत जे ॾियारे सख़्ती सां पुछा थी मौन फरमायो अल्लाह जेके धीअ दे सुठी तरबियत सुठी तालीम सुठो अखलाक सिखारे ऐं सुठी जाइ ते पंहिंजी धीअ परणाए ओ जन्नत में मां मोहम्मद सां ईअं गॾु हूंदो जी हथ जूं ॿ आङिरियूं गॾु मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेवफात करे वियो बेवफात करे वियो भाउ हुयो उन भाउ पंहिंजे भेनरुनि जी सुठी तरबियत कई सुठी तालीम ॾिनी सुठो भेनरुनि खे अखलाक सिखायो ऐं बाबा जी जेका मिल्कियत हुई उन मां भेनरुनि खे जेको अल्लाह ऐं उन जे रसूल हिसो मुक़रर कयो आहे उहो बि ॾिनई आहे ऐं मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो पोइ सुठी जाइ ते भेनरुनि जो रिश्तो कराए पोइ शादीअ खां बाद बि उन शख़्स पंहिंजे भेनरुनि खां तालुक कोन छॾियो आहे महीने में 2 महीननि में हफ़्ते में पंहिंजे भेण जे घर जेको भाउ वञे पंहिंजे भेण खां हाल अहवाल कढे पंहिंजे भेण जी ख़बर वठे मुंहिंजे महबूब फरमायो जेको पंहिंजे भेनरुनि सां शफ़क़त ऐं मोहबत जो सिलसिलो रखंदो आहे अल्लाह पाक उन जे 7 पीढ़ियुनि मजारा गुरबत खे भॼाए दूर कंदो आहे ऐं हिन काइनात में बग़ैर लालच जे ॿ रिश्ता आहिनि हिकु माउ जो ॿियो भेण जो भाउ भले भेण जो दुश्मन भी थी वञे पर भेण कॾहिं बि पंहिंजे भाउ जे लाइ बद दुआ कोन पान दुखी हूंदी आहे पर पोइ बि भाउ जे लाइ उहा दुआ घुरंदी पई ऐं माउ मुंहिंजा दोस्त पंहिंजी तकलीफ़ भुलिजी वेंदी आहे औलाद जे लाइ उहा दुआ कई हूंदी आहे दुआ कर रब करीम तोखे मूंखे रिश्तनि खे सुञाण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मुंहिंजा मिठा इस्लाम जेको आहे न उहो सिर्फ़ रोज़ो निमाज़ ॾाढ़ी पटको मस्जिद मदरसो न आहे इस्लाम वसी मज़हब आहे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो को नमाज पढ़े रोजा रखे हज करे सितर करे खैरातो करे पर पंहिंजे रिश्तेदारनि सां उन जी तबियत कोन थी ठहे
भाइरन सां बाइकाट करियो वेठो आहे गोठ वारन सां विड़ियो वेठो आहे रिश्तेदारन जो दुश्मन बनियो वेठो आहे मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो मुंहिंजे महबूब करीम फरमायो त पाड़े वारन जे बारे में खुदा खां डिजंदा कयो जेको पाड़े वारन खे ॾुखो ईंदो आहे जन्नत त परे जी ॻाल्हि आहे पर जन्नत जी उनखे खुशबू भी नसीब कान थींदी जेका पाड़े वारो परेशान होंदो वा दुआ कर रब करीम तोखे मूंखे पाड़े सजन जे हक़ सुञाणण जी तौफीक नसीब फरमाए मुंहिंजा दोस्त मां अर्ज़ पे कयो त महबूब आया अम्मा खातुन अम्मा फातिमा बिन्ते असद के नबी पाक मुबारक ॾिनी चाची तोखे मुबारक हुजे अल्लाह पाक तोखे पुट ॾिनो आहे हज़रत फातिमा बिन्ते असद मुबारक क़बूल कई पर सैयदा जे अखियुनि मां लुढ़क किरी मदीने जे साईं फरमायो चाची तो रोई छो इन जहालत जे ज़माने में अल्लाह तोखे पुट ॾिनो आहे पुटन ते मानो खुशू मल्हाईंदा आहिनि पुटन जे आमद ते मानो उठ सबा कंदा आहिनि ख़ैरातूं कंदा आहिनि तोखे छा थी वियो आहे फातिमा बिन्ते असद चवण लॻे सोना बच्चो त रब पाक ॾिनो आहे पर न पीनो आहे अखियूं नथो खोले काफ़ी ॾींहं थी विया आहिनि अखियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि अखियूं नथो खोले इहो त मुंहिंजे लाइ आज़माइश जो सबबु थींदो मुंहिंजे महबूब फरमायो ईअं कोन हूंदो काथे आहे खणी आणे मूंखे ॾे मुंहिंजे महबूब करीम हज़रत अली मुर्तदा शेर खुदा के पंहिंजे हीअ हथनि में खणी मुंहिंजा दोस्त अखियूं अखियुनि सां मिलाए मुंहिंजे हबीब फरमायो अली त हज़रत अली मुर्तदा अखियूं खोले मुंहिंजे महबूब जो चेहरो तकण लॻो आहे बिलादत जी अखियूं बंदि महबूबन जो सद कयो फरमायो अली अली से अखियूं नबी पाक फरमायो अली मुर्तदा तुझे विलादत काबे में थिया तो काबे जो दीदार करने इबादत अली मां जो चेहरो तकण में इबादत तो न को अम्मा जो चेहरो ॾिठो न को काबे जो